मनाड़ो भरिसां अफ़सोसनाक रोड हादसो। 12 वरनि जो नींगर ट्रैक्टर ट्राली हेठां अची चीभाटिजी फौत। हादसो कंदड़ ट्रैक्टर ड्राइवर गिरफ़्तार। मनाड़ो खां अमजद अली भट्टी जी उमाणियल ख़बर मूजिब मोरो थाणे जे हद ख़ालिद स्टॉप वटि मोरो बांधी रोड ते तेज़ रफ़्तार ट्रैक्टर ट्राली 12 वरनि जे नींगर नोमान कोराई खे चीभाटे मारे छॾियो। हादसे जो इतला मिलंदे ई मोरो हद जी पुलिस वाक़े वारे जाइ ते पहुची ट्रैक्टर ड्राइवर अमीर पठान खे गिरफ़्तार करे वरितो। जॾहिं त एम्बुलेंस न हुअण करे फोती नींगर जो लाश 2 कलाकनि ताईं वाक़े वारे हंधि पियल रहियो। जंहिं बाद मोरो मां एम्बुलेंस घुराए नींगर जो लाश मोरो इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। नींगर जो लाश घर पहुचण ते संस घर में कोहराम मची वियो। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त मोरो थाणे जे हद ख़ालिद स्टॉप वटि तेज़ रफ़्तार ट्रैक्टर ट्राली 12 वरनि जे नींगर नोमान कोराई खे चीभाटे मारे छॾियो। जंहिंखां पोइ मोरो पुलिस पहुची ट्रैक्टर ट्राली खे पंहिंजे तहवील में वठी हादसो कंदड़ ट्रैक्टर ड्राइवर अमीर पठान खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो।